अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठू बाला कुरान मजीद में जेके सूरह फातिहा तर्जुमो शुरू करियां थो अलाह जे नाले सां जेको इबादत जे लाइक़ु आहे, रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे। शुक्र ऐं एहसान ऐं सारा अलाह लाइ आहे जेको जहाननि जो पालणहार आहे, रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे, हिसाब ऐं बदिले जे ॾींहं जो बादशाह आहे। यानी क़यामत जो हिसाब बदिले जो बादशाह। ऐं ख़ुदा असीं तुंहिंजी इबादत करियूं था ऐं तोखां ई ऐं ख़ुदा हमराही ऐं मदद घुरूं था। असांखे सिधी वाट ॾेखार, वाट उन्हनि जी जिन ते इनाम कयो, न उन्हनि जी वाट जिन ते तो ॾमर थियलु आहे, यानी न यहूदियुनि जी वाट ऐं न गुमराहनि यानी ईसाइनि जी वाट। सिपारो वमई यकनत सूरत अल अहज़ाब टेवीह आयत नंबर 56। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बेशक अल्लाह ऐं संदसि फ़रिश्ता संदसि पैगंबर नबी पैगंबर दुरूद यानी सलवात सगोरी पढ़ंदा। ऐ मोमिनो तव्हां बि मथे ते दुरूद यानी सलवात ऐं सलाम पढ़ो ऐं संदसि चङी तरह ताबेदारी करियो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आल मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदन व आल सय्यदना मुहम्मदन व आलि व असहाबि अजमईन आमीन बिरहमतिका या अरहमुर राहिमीन आमीन।